अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ना हुआ ख्वाजा नसीमुद्दीन अवी ॾिसी रहिया सिंध वेब टीवी न्यूज़ HD। रिपोर्ट शामिल कंदासीं पीर जो ॻोठ खां असांजे रिपोर्टर मोहम्मद राशिद मंगीअ जी। तालके किंगिरीअ में मुख़्तलिफ़ महकमनि में सरकारी नौकरियूं ॾियण जे डटे ते करोड़ रुपया लूट मार कंदड़ गिरोह जे फ़रियादीअ जी घरवारी खे केस तां हथ खणाइण लाइ धमकियूं। उर्दू सिंधी मीडिया ग्रुप ऑफिस पीर जो ॻोठ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फ़रियादीअ जी घरवारी ह्यूमन राइट्स अॻुवाण शहर बानू सोढड़ो ॿुधायो त नौकरियुनि जे बहाने करोड़ रुपया ठॻींदड़ गिरोह जे मेंबरनि मुरीद सहतो, शकील तुन्यो, सोराब जतोई, ममता सोढड़ो, हुसैन बख्श सियाल, मंदूर शीनो, हज़ूर बख्श, रोशन सियाल केस जे फ़रियादी मुंहिंजे मुड़ुस ज़ुल्फ़कार सोढड़ो ऐं घरवारनि खे फ़ोन ज़रिए मोतबार धमकियूं ॾिनियूं आहिनि ऐं केस तां हथ खणाइण लाइ मुख़्तलिफ़ हरबा पिणु इस्तेमालु करे रहिया आहिनि। उन मौक़े ते तफ़सील ॾींदे चयो त कुझु महीना अॻु सरकारी महकमनि में मुख़्तलिफ़ नौकरियुनि जे बहाने हितां केतिरनि ई माण्हुनि खे करोड़ रुपया ठॻींदड़ टोले ख़िलाफ़ मुंहिंजे मुड़ुस FIA में FIR दाख़िल कराई हुई, जंहिंमें हीअ बि गिरफ़्तार थिया हुआ। हिन वक़्तु जवाबदार गरी रिश्वत एवज़ ज़मानतुनि ते आज़ादु थी विया आहिनि, जिन जे ख़िलाफ़ असां SSP खैरपुर खे बि काफ़ी भेरा लिखत में शिकायत कई आहे, पर हिन महिल ताईं उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई वई आहे। न ई वरी असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वियो आहे। मुतासिर औरत वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सखर ऐं ॿियनि वस वारनि इदारनि खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे ॿीहर गिरफ़्तार करे मुंहिंजी फैमिलीअ खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।